अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे प्यासी धरती रमंदा बादल। नावल निगार सिराज किस्त टी। नूरल खे हुअं त मलाखे ॾिसण जो को घणो शौक़ु न हो, पर मास्तर सां वाइदो कयो हुअईं, सो अॼु वरी मेड़े लाइ संभरियो हो। शाख जो कप ॾेई जॾहिं हू मोरी टपियो तॾहिं बि मास्तर बाबति पियो सोचियईं। कालो को सॼो वाक़ियो वरी हिन जे अखियुनि अॻियां फिरी वियो ऐं हिकु नई सम्झ हिन जे ज़हन में लिया पाइण लॻी। अॻे जेकी ॻाल्हियूं सम्झी न सघियो हो उहे बि ॼण कंहिं धुंध मां हिन जे अखियुनि में घूरण लॻियूं हुयूं। उन्हनि ख़्यालनि में ई हो त पोयां ईंदड़ टलियुनि जे आवाज़ ॾांहुं हिन जो ध्यानु छिकिजी वियो। हिन मुड़ी पोयां निहारियो। ज़ाइफ़ाउनि सां भरियल हिकु ढगे गाॾी रस्तो साफ़ ॾिसी तकड़ी तकड़ी पे आई। गाॾीअ वारे जूं हकलूं वेझियूं पवंदियूं वयूं। ढगनि जे ॻिचीअ में ॿधल टलियुनि जो आवाज़ बि तकिड़ो तकिड़ो वेझो पवंदो वियो। खबी खबी दुधड़ जे हिकु ककर मां हुन गाॾीअ वारे जो आवाज़ ॿुधो ऐं हू रस्ते जी भर झले बीह रहियो त जीअं गाॾी मटे वञे। ओचितो हिन घू घू पी पी जो ज़ोरदार आवाज़ ॿुधो ऐं उन सां गॾु मोटर जी घड़ घड़ जो आवाज़ वेझो पवंदो वियो। दुधड़ जे बादलनि खे पोयां छॾींदे हिन जीप खे तेज़ीअ सां पाण ॾांहुं ईंदो ॾिठो। दुधड़ हूंदे बि हिन सुञातो त जीप हलाईंदड़ वॾेरे गोराम जो पुटु गुलण खान हो। जीप दुधड़ जा धूड़िया उॾाईंदी ढगे गाॾी जे पोयां अची ढरी थी वई। रस्तो बि न सोढ़ो ऐं ढगे गाॾीअ खे रस्ते खां हेठि लाहिण जी का वाह कान हुई। हिकिड़े पासे शाख हुई ऐं ॿिए पासे वॾा वॾा घांचा। हिन ॾिठो त गाॾीअ वारे अॻियां थोरो पटु सिधो ॾिसी गाॾी आॾी बीहारे छॾी त जीप मटे वञे। जीप गाॾीअ जे पासे खां लंघी वञण बदिरां गाॾीअ जे पोयां बीही रही। ऐं उन वक़्तु वॾेरे ज़ोर ज़ोर सां हारन वॼाइणु शुरू कयो। घू घू पां पां पी पी जे आवाज़ सां गॾु जीप जे इंजण मां बि ज़ोर ज़ोर सां घड़ घड़ जो पड़ाॾो उथियो ऐं जीअं पोइ तीअं उहो आवाज़ वधणु लॻो। ढगनि टहणु शुरू कयो ऐं हिकु घांचे ॾांहुं गाॾीअ खे घेलण लॻा। गाॾीअ वारो रेनुनि खे छिके ढगनि खे बीहारण ख़ातिर सॼो पोइते ॿीणो थी वियो। उन वक़्तु वरी इंजण जी घड़ घड़ जो ज़ोरदार आवाज़ थियो ऐं साॻिए वक़्तु हारन जी पां पां पी पी जो आवाज़ लाॻीतो इंजण जे आवाज़नि जी मोट ॾियणु लॻो। हिन ॾिठो त जीप जो ड्राइवर महज़ रौशे ख़ातिर ज़ोर ज़ोर सां इंजण ऐं हारून मां ड्रेजाड़ींदड़ आवाज़ कढी रहियो हो। ओचितो ढगनि सट ॾेई घांचे ॾांहुं मोड़ खाधो। रेनू गाॾीअ वारे जे हथनि मां निकिरी वियूं। गाॾीअ जो हिकिड़ो चाक टड़ाक करे घांचे में लही पियो। उन पासे वारे ॾांद जा पेर थिड़िया ऐं गोॾनि भर घिसकंदो मुंहं भर लड़की पियो। गाॾीअ वारो बि उछलजी घांचे में वञी किरियो। ॿ ज़ाइफ़ूं गाॾीअ मां उछलजी बबुर जे सुकल ढिंगरनि मथां अची किरियूं ऐं पोइ हिन ॾिठो त जीप ज़ोर ज़ोर सां पां पां कंदी धूड़ जा वाचूड़ा उॾाईंदी लंघे वई। जीप में वेठल जा टहक हिन जे कननि में शीहो पिघारींदा विया। नूरल उमालक टप ॾेई घांचे में लही पियो। पहिरीं त गाॾीअ वारे हमराह खे अची उथारियईं। हमराह जे मथे मां रतु ठींडियूं करे पिए वियो। संदसि हिकिड़ी ॿांह ठूठ वटां पे लड़की। हिन जे हथ विझण सां हमराह खां दांह निकिरी वई। जीअं तीअं करे हिन खे सहारो ॾेई घांचे मां मथे टपाए खेसि उते ई वेहण जो इशारो कयईं ऐं पाण तकिड़ो तकिड़ो वरी घांचे में लही पियो। ढिंगर हटाईंदे पहिरीं हिन हिकिड़ी ज़ाइफ़ा खे उथारियो ऐं उनखे बि सहारो ॾेई हाणे गाॾीअ जे भर में विहारियईं। पोइ वरी ॿी ज़ाइफ़ा वटि पहुतो। हिन जे ॿांह में हथु विधाईं त हिन खां कीक निकिरी वई। हिन ॾिठो त हिकिड़ी सन्ही काठी भॼी चपर जियां हिन जे ॾोरे में घिड़ी वई हुई ऐं रतु ज़ाइफ़ा जे चोले जे ॿांह खे ॻाढ़ो कंदो काराईअ खां थींदो हथ जे आङुरियुनि ताईं अची पहुतो हो। नूरल पंहिंजो पटको लाहे ॿीणू करे हिन जे ॾोरे जे चौधारी वेड़े छॾियो ऐं खेसि हंज में खणी हाणे गाॾीअ वारे जे भर में विहारे छॾियईं। हिन खे उते विहारे वरी घांचे में लही पियो ऐं किरियल ॾांद खे उथारे पांजारीअ वटां ज़ोर ॾेई ढगनि खे पोइते मोटण जो इशारो कयईं। ढगा पोइते हटिया पर घांचे में लथल चाक मथे चढ़े ई न। गाॾीअ में अञा बि ॿ ज़ाइफ़ूं करूंडड़ियूं थी वेठियूं हुयूं ऐं डप खां पंहिंजे अजरकनि में वधीक वेड़िजी वियूं हुयूं। हिननि जो हिन जवान मुड़ुस खे अकेले सिर गाॾीअ खे पोइते धिकींदे ॾिठो त जीअं तीअं करे उटल गाॾीअ मां हेठि लही आयूं। डप ऐं हैरत खां संदन अखिड़ियूं बि खुली वियूं पर हिननि खे उन जो होश कोन हो। हू वधी वञी फटेलनि भीड़ियूं थियूं। नूरल ॿियो को चारो न ॾिसी खणी चाक खे कुल्हो ॾिनो। ज़ोर लाइण सां हिन जे कंध जूं रगूं सीटिजी वियूं।
हिन जे अंदर में कावड़ जो कोहराम मतल हो। जेकॾहिं वॾेरो ॻोल्हण उन वक़्तु संदसि साम्हूं हुजे हा त हू त खेसि सफ़ा खून करे विझे हा। उन कावड़ खां हिन वरी चाक ते ज़ोर लाथो ऐं चाक घांचे जे ड्रिब टपी मथे चढ़ी पियो। पोइ ढगनि खे बुचकारींदो हू गाॾी पोइते कंदो सहें पट ते वठी आयो। हिकिड़े ॾांद जी ॼंग फटिजी पई हुई, सो पंहिंजी टंग मथे खणी बीह रहियो। हिन हिकिड़ी उताछरी नज़र गाॾीअ ते विधी। गाॾीअ में बरलियूं विछायल हुयूं। हिकिड़ी हड़ बि नज़र आयसि, जंहिंमें देगिड़ी ऐं 2-3 ॿिया थांव ॿधा पिया हुआ। हिन हड़ खोलण बिना ई हिकिड़े पासे खां छिके हिकिड़ो वटो कढी वरितो, शाख मां पाणी भरे हू गाॾीअ वारे हमराह वटि आयो ऐं वटो अॻियां झले बीह रहियो। ॼणु ॻाल्हाइण जी का ज़रूरत कान हुई। हमराह वटो हिन खां वठी 2 ढुक पाणीअ जा भरे चई वेठो, भाऊ तुंहिंजा लख थोरा। नूरल को जवाबु न ॾिनो, रुगो खेसि एतिरो इशारो कयईं त ज़ाइफ़ा हुनखे पाणी पियारे। हिननि पाणी पीतो त ॼणु सामत में अची वियूं। हाणे हिननि जी हैरत अचरज ऐं डपु लहण लॻो। हिन वरी बि कुझु न ॻाल्हायो ऐं रुगो इशारो कयईं त हली गाॾीअ में विहनि। गाॾीअ वारे हमराह खे सहारो ॾेई हू गाॾीअ ताईं वठी आयो ऐं पोइ ज़ाइफ़ाउनि काण हिक पासे थी बीह रहियो। जॾहिं सभु गाॾीअ में वेठा तॾहिं हिन ढगनि खे बिचकारींदे मेड़े ॾांहुं रुख रखियो। हिन उहो ई सोचियो त मेड़े में ज़रूरु को सरकारी डॉक्टर हूंदो जिते हिननि जी मलम पटी थी सघंदी। हिकिड़ो ॾांद फटियल हो, उन करे गाॾी हरे हरे मेड़े ॾांहुं हलण लॻी। उन माठाइती चाल सां टलियुनि जो आवाज़ बि माठो ऐं ग़मगीन बणिजी वियो। ख़ामोशीअ खे वरी बि गाॾीअ वारे हमराह टोड़ियो ऐं पंहिंजी सुञाणप कराईंदे चयईं त हिन जो नालो यार महमद हो। 2 कोहनि जे पंध ते संदसि ॻोठु जुड़े पंवर जो ॻोठु हो। पंहिंजो ज़मीन टुकुर हो न ऐं मालवंद माण्हू हुआ। मिड़ई ख़ैर जी पई गुज़रे, मेड़े घुमण ऐं ज़ियारत करण लाइ आया हुआ। हिन बि पंहिंजी सुञाणप कराई। नालो नूरल होसि। असुल काछे जा हुआ। हिन पट में लाबारो कमाइण ईंदा हुआ। थाणे बूला खान बि माइट हुअसि, पर हिते मामनि वटि तरसियल हो, जेके सेठ सेरूमल जा हर हारी हुआ। हितां कोह खनि पंध ते संदनि लांडियूं हुयूं। हू बि मलाखड़ी ॾिसण लाइ पंधु पियो हो। लहंदड़ सिज माठड़ी करे ओलह पासे लहंदो वियो। गाॾीअ में मौजूदु माण्हुनि मां कंहिं बि न ॻाल्हायो। नूरल बि चुप हो, पर संदसि अंदर में घुमसान मतल हो। वॾेरे जी जीप जो सोचींदे ई हिन जे अखियुनि में रतु लही थिए आयो। संदसि कननि में बि रतु धऊं धऊं करण लॻो हो। हिन जा हथ ढगनि जे रेनुनि में एतिरो ज़ोर सां खुपी विया हुआ जो हिन जूं आङुरियूं बि पोसण लॻियूं हुयूं। आङुरियूं बि पोसण थिए लॻियूं। हिन खे पंहिंजी दिलि फुणजंदे सीने खां ॿाहिरि अचण लाइ आती भांजण लॻी। अलाए छो हिन खे वरी मास्तर यादि अची वियो। मास्तर जूं ॻाल्हियूं यादि अची वियूं। वॾेरे खे एॾो बांवर रुगो उन करे आहे जो हिननि खे ख़बर आहे त हिननि खे रोकण टोकण वारो केरु कोन्हे। हारी नारीअ जी मजाल आहे जो संदसि अॻियां बिड़क ॿोले। पुलिस त हूअं ई हिननि जे ओताक जी सलामी आहे। हुकूमत जा कामोरा कड़ा हिननि जे गीदे में पिया आहिनि। पर बि आख़िर केसीं ताईं? मास्तर त उहो बि थिए चयो त जेकॾहिं हारी पाण में हमराही कनि त वॾेरनि जी मजाल आहे जो उहे हुड़ियायूं कनि। पर उहा हमराही उहा ॿधी किथां अचे? ईंदी बि अलाए न। जेसीं ॿधी अचे तेसीं ही खोचरायूं कीअं बंदि थींदियूं? मिंथ मेड़ सां, पटको लाहे ॻिचीअ में विझण सां, वॾेरनि जी खट अॻियां पट ते विहण सां। ओचितो नूरल जो सॼो बुत सीटिजी वियो। न, हुड़ियाईअ खे हुड़ियाई सॾिबो। वॾे वाक्य माण्हुनि जे साम्हूं पोइ भली कंहिंखे ॾुखी लॻे। आख़िर मास्तर बि त सिर तां सांगो लाहे वॾे वाक्य सवें माण्हुनि जे अॻियां ज़ुल्म खे ज़ुल्म सॼियो हो। पर पोइ मास्तर सां कहिड़ी जुठ थी हुई? उहा ॻाल्हि यादि अचण सां हिन जे बदन जी सीट ढरी थी वई। वॾेरनि सां खौसण मंझि इज़त वञण जो डपु आहे। हिननि जा विहारियल शोधा हिननि जे पाथारियुनि ते पलजंदड़ चोर ऐं रहज़न हयाती वेह करे छॾींदा। पर बि मुड़ुस जो मटु आहे। लठ जो जवाबु धुके सां बि त ॾेई सघिजे थो। ईअं माठड़ी करे मारिजी वञण खां त उहा ॻाल्हि भली आहे त चइनि शोधनि खे मारे पोइ मरिजे। कुझु त ज़ुल्म घटिजंदो। हिन जे बदन जी सीट वरी ॿोटी आई। हा, मुड़ुस जो मटु आहे। पटके जो वर कंहिं मल जो संदरो बि थींदो आहे। उन्हनि सोचुनि में हू मेड़े ताईं पहुतो। पुछाऊं करे हिन वञी डॉक्टर खे हथु कयो, जेको लोकल बोर्ड पारां मेड़े में ड्यूटीअ ते हो। डॉक्टर ज़ाइफ़ाउनि जा ज़ख़्म दोराए पटियूं ॿधरायूं ऐं खेनि दिलदारी ॾिनाई त का ख़ौफ़ जी ॻाल्हि कान्हे। कंहिंखे बि हॾाऊं धकु कोन लॻो।
यार मोहम्मद जी बाह भी भगी कान हुई, संद खां निकिरी पई हुई। डॉक्टर ॻाल्हियुनि में नूरल ऐं ड्रेसर जे मदद सां सट ॾेई हुन जी बाह वरी संद में वराए छॾी। यार मोहम्मद सूर खां सॼो पीलो थी वियो, संदसि अखियुनि में धुंध ऐं लुड़क भरिजी आया, पर वात मां ओम बि न कयाईं। पोइ ड्रेसर संदसि कुल्हे खां कराईअ ताईं पटियूं वेड़े संदसि पटके मां लड़किणी ठाहे गिचीअ जे पोयां ॿधी ऐं यार मोहम्मद खे चयईं त हफ़्तो 10 ॾींहं बाह उन ई लड़किणीअ में लड़काए रखंदो त पाण ई चङी भली थी वेंदी ऐं सूर बि लहंदो वेंदो। जॾहिं मलम पटी पूरी थी त पोयां दोलारियुनि जे मलाखिड़े जी धमाल कन ते पियनि। नूरल वरी बि हिननि खे गाॾीअ में विहारे यार मोहम्मद जे ॻोठ ॾांहुं मोटण जी कई। मेड़े जे विच मां लंघंदे ओचितो हिन जी नज़र वॾेरे जे जीप ते पई, जेका हिकिड़ी लांडी अॻियां बीठी हुई। कुझु माण्हू बि जीप खे घेरो करियो बीठा हुआ। हिननि लाइ जीप त अजब जहिड़ी शइ हुई। हिननि जे मुंहं ते अजब हैरत ऐं शायदि कंहिं अजाए डप जूं रेखाऊं हुयूं। जीप हिननि लाइ वॾेरे जे शान ऐं दबदबे सां गॾोगॾु वॾेरे जे वधंदड़ ज़ोरावरीअ जो ओञाण बि हुई। जीप ते नज़र पवंदे ई नूरल जो रतु वरी संदसि कननि में ॻड़ण लॻो। संदसि लौंदड़ियुनि में धदका थियण लॻा। संदसि ॿाहुनि में नए सिरे सीट अची वई। माण्हुनि जा हशाम पे लांडियुनि अॻियां आया विया। हिक तरफ़ चोडेलनि जो गोड़ घुमसान हो, ॿिए पासे दुकानदारनि ऐं घोरड़ियनि जूं रड़ियूं हुयूं। हिक वेझी लांडीअ मां बीनुनि ऐं मुरलियुनि जो गॾियल आवाज़ वराका कंदो पियो आयो। परियां कंहिं लांडीअ मां रखी रखी घुंघरनि ऐं छेरुनि जो छमको बि कन ते थिए पियो, पर उहे समूरा आवाज़ नूरल जे कननि में ज़ूज़ाट ऐं लौंदड़ियुनि जे दरिया खे माठो न करे सघिया। लांडी अॻियां पहुची ॾांदनि खे बुचकारी ॾेई बीहारे हेठि लही आयो। लांडीअ जे अॻियां माण्हुनि खे हटाईंदो हू लांडीअ जे अॻियां मुंहं जे मुहाड़े वटि बीही रहियो। अंदरि 2-3 खटूं पियल हुयूं। ॿियूं खटूं ख़ाली हुयूं। फ़क़ति हिकिड़ी खट ते वॾेरो गुलण ॿिनि विहाणनि खे टेक ॾियो वेठो हो। हेठि तॾनि ऐं तौरनि ते ॾहाको खनि माण्हू वेठा हुआ। कनि खे कांभूं ॿधल हुयूं त के ईअं ई पलथी मारियो वेठा हुआ। हिकिड़ीअ कुंड में ॿ हमरा नंढे कुंडे में थाधल घोटण में मसरूफ़ हुआ। संदन भर में पाणीअ जी हिकु नंढी नादी हुई, जंहिंजे ढक मथां ठिकर जूं 2 छुलूं रखियूं हुयूं। नूरल हकल कई, वॾेरा तोखे हया कोन थो थिए जो ईअं राह वेंदनि सां खोचरायूं कंदो वती? ॾिस त तुंहिंजे हूड़ियाईअ छा कयो आहे। हुन मुड़ुस माण्हूअ खे त खणी छॾ, ॾिस त हुननि ज़ाइफ़ाउनि जो कहिड़ो हाल थियो आहे। इहे बि कंहिंजा नंग आहिनि। जीपुनि जा मालिक थिया आहियो त इन जो इहो मतिलबु कोन्हे त राह वेंदनि खे मारींदा वतो। कुझु शर्म हया कयो। हिन जे हकल ते माण्हू आहिस्ते आहिस्ते हिन जे पोयां गॾु थींदा विया ऐं पोइ माण्हुनि पोइते निहारे ढगे गाॾीअ में वेठल यार मोहम्मद खे ॾिठो, जेको ॻिचीअ में ॿांह लड़कायो वेठो, मथे ते बि पटियूं ॿधल हुअसि। हिननि जी नज़र ज़ाइफ़ाउनि ते बि पई, जंहिंजा कपिड़ा रत जे दुबन हणा हुआ। हिननि जूं नज़रूं वरी लांडीअ अंदरि मोटी वियूं ऐं हिननि उते वॾेरे गुलण खे विहाणनि ते टेक ॾेई वेठल ॾिठो। नज़रुनि जी उहा मोट हिननि में का सम्झ खणी आई। घड़ी देरि अॻु जा हैरत ऐं हशमत हिननि वॾेरे ऐं संदसि जीप लाइ महसूसु कई हुई, हाणे उन जे बदिरां का उॼाती नफ़रत हिननि जे अंदरि ई अंदरि लहरूं हणणु लॻी। माण्हुनि में सुस पुस ऐं चुणबुण पइजी वई। अदा पेट भराई उनखे चइबो आहे। कंहिं चयो भाऊ उनखे ग़रीबा मार चइबो आहे। हिकिड़े परे मुड़ुस ज़ोर सां खांगारो कढंदे चयो, हैड़नि सां उहा कार कजे जो कारो मुंहुं दांगीअ मां करे गॾ ते उबतो चाढ़े घुमाइजनि। वॾेरो अहिड़ो कुचे जहिड़ी भित। विहाणनि तां मथ भरो थी टंगूं हेठि लड़काए फिकाई लिकाइण लाइ कुझु चवण ते हो त संदसि हमराहनि मां हिकिड़ो कांभ छोड़े उथियो ऐं पासे में रखियल लोड़ खणी गार ॾेई नूरल ते उलर करे आयो। कुझु माण्हू हिसजी पोइते हटी विया, पर नूरल वार पंहिंजे हथ ते रोके सट ॾेई लोड़ शोधे खां फुरे वरिती। पोइ लोड़ खे गोॾे ते हणी 2 टुकर करे उछल ॾिनाई त 2 टुकर वञी वॾेरे जे लड़कंदड़ पेरनि वटि पिया। ॿीअ घड़ी हमले कंदड़ हमरा सां ॿखे पइजी वियो। संदसि उबदाणे में हथ विझी खणी मथे खयाईंसि ऐं खेसि अहिड़ी उछल ॾिनाई जो मुंहुं भर अची माण्हुनि मंझि किरियो। माण्हुनि खे अलाए कावड़ हुई या रौशो सुॼुनि, सो कंहिं लत हयसि त कंहिं भुजो, सट सटा थी वई। माण्हुनि जे उन गोड़ में वॾेरो उथियो। साणसि गॾु 3 हमरा ॿिया बि उथिया। 4 ॼणा कुल्हा हणंदा अची जीप ताईं पहुता। वॾेरे गुलण तड़तकड़ में जीप स्टार्ट कई। जीप जे घड़ घड़ ते माण्हू हटी पासे थिया ऐं जीप तेज़ीअ सां झटको ॾेई अॻियां वधी वई।
माण्हू वॾेरे ऐं संदसि माण्हुनि खे का घड़ी वेंदो ॾिसंदा रहिया। पोइ ओचितो हिननि खे वॾेरे जो शोधो यादि अची वियो ऐं नए सिरे धकनि भुजनि सां वराए वियसि। कंहिं चयो अबा तूं त अंब शीदीअ वारी उछल करे आयो हुएं, हाणी छो मिखर करे खणी माठि कई अथई। शोधो माण्हुनि खे ॿाहूं ॿधणु लॻो, ॿेली मूंखे बश्क करियो, क़ुरान मेड़ अथव, न्याणियूं मेड़ अथव, मूंखे बश्क करियो। उन्हनि लफ़्ज़नि ते समूरा हथ रोकिजी विया। हिकिड़े परीअ मुड़ुस चयो, बाबल वॾेरनि जे टुकर भोर ते पलजण वारनि मां माणपो मोकिलाए वेंदो आहे ऐं बाक़ी बचंदा आहिनि अहिड़ा सूअर। सो हाणे छॾियोसि त वञी माणस खे को यार वठी ॾिए। नूरल माण्हुनि जे गोड़ मां हलंदो ढगे गाॾीअ ताईं आयो ऐं ढगनि खे ॿिचकारींदो गाॾीअ खे रस्ते ते काहे आयो। जुड़े पंवर जो ॻोठु सिंध जे उन्हनि ॻोठनि मां हो जिते ज़िंदगी अञा लोढ़नि ऐं ढिंगरनि में घेरियल हुई। उन्हनि लोढ़नि ऐं ढिंगरनि पोयां माण्हू ऐं माल गॾु गुज़ारींदा हुआ। जिते माण्हुनि जे हक़ुलुनि ऐं सॾवाके सां गॾु माही ऐं गाए माल जो रंभूं, ॿकिरियुनि ऐं रिढुनि जा ॿेकड़ाट ऐं भलनि वहटनि जो हिणकारूं सुबुह जी आजियां कंदियूं हुयूं। चढ़नि ऐं टलियुनि जे लाॻीता टलकार परे खां उथंदड़ नड़ जे लह जे पस मंज़र में शाम खे अलविदा कंदी हुई। ॻोठ जे माण्हुनि जी हयाती खीर जे गुहनि वांगुरु अछी उजरी ऐं पोतर हुई। उनजो हर आवाज़ कंहिं न कंहिं तरह ज़िंदगीअ जे अछे उजरे हुजण जो आवाज़ हो ऐं उहे अछा उजरा आवाज़ माण्हुनि जे दिलनि में नेकी ऐं ख़ैर जा न्यापा खणी ईंदा हुआ ऐं उहे न्यापा मोहबतूं बणिजी वेंदा हुआ। पंहिंजाइप ऐं माण्हू पे जूं रिवायतूं बणिजण लॻंदा हुआ। ईअं छो हो उहो कंहिं बि न सोचियो हो। भला भलाईअ लाइ बि को सबबु सोचींदो आहे। अलबत पीर सन चवंदा हुआ त वाह हिते माण्हू आहिनि सभु पाण भरा ऐं पाण वहेणा, को कमदार कड़ो कोन्हे जो वॾेरे पारां कोझायूं ऐं कुरेतूं करे, को मालिक कोन्हे जो माण्हुनि खे नौकर ऐं ग़ुलाम सम्झे, को मुजेरी कोन्हे जो वॾेरप वेड़ाई छेड़ा निबेरे करे, जो वॾेरप वेड़ाए छेड़ा निबेरे करे। ऐं वॾी ॻाल्हि त को वॾेरो कोन्हे जो पराए पोरे ते परमार करे हड़ खणी वञे ऐं हारीअ खे सखणूं छॾे, संदसि माणपे खे बि ॿुहारे वञे। हिते त हिकिड़े अबे ॾाॾे जो औलाद आहे। हर कंहिंखे पंहिंजो ॿारो ॿनी आहे, पंहिंजो माल आहे, पाण उपाए पाण खाए या भटारे माल खे खाराए। पोइ भला बुछड़ायूं कनि बि त आख़िर छो। पर नेठि हिकिड़ो वॾेरो जुड़े पवन जे ॻोठ में बुछड़ाई खणी आयो ऐं ॻोठ जे मोहबती माण्हुनि खे सम्झ में न थे आयो त उन बुछड़ाईअ खे कीअं मोह ॾियनि। थियो ईअं जो तर जो वॾेरो गोराम ख़ान यार मोहम्मद खां संदसि भेण महरूअ जो संग पंहिंजे पुट ॻोल्हण लाइ घुरण काण चढ़ी आयो ऐं चई वियो त उहो इनकार ॿुधण जो आदी कोन्हे। यार मोहम्मद त साॻी जीप ॾिसी बाहि थी वियो हो, पर तॾे ते आयल मिज़मान सां तिखो मिठो थियणु हिननि जी पर कान हुई। हिननि जी पर त उहा हुई त जे वेरी बि तॾे ते लंघी अचे त हुनखे मान ॾियो। खटूं विछाए हिन मिज़माननि खे विहारियो ऐं ख़ुशि ख़ैराफ़त खां पोइ जॾहिं मानीअ जी सलाह हयाईं तॾहिं वॾेरे गोराम ख़ान पंहिंजे शहपुर खे वटि ॾींदे चयो, यार मोहम्मद मानियूं बि खाए ॿियूं, पर पहिरीं परीअ मुड़ुस जीवण ख़ान खे घुराए वठि त कचहरी करियूं, पोइ बि जे ज़ोर भरींदे त मानीअ जा ॿ गिरा तुंहिंजा कोन मोटाईंदासीं। जीवण ख़ान न रुॻो ॻोठ जो चङो मुड़ुसु हो पर यार मोहम्मद जो सॻो मामू पिण हो। ॻोठ जे घरनि में सभ खां ग़रीब जीवण ख़ान जो घर हो, पर मान मर्यादा में हू सभिनी खां शाहूकार हो ऐं हिन जो चयो मोटाइण जो कंहिं सोचियो बि कोन हो, छाकाणि त सभिनी खे उहो यकीन हो त जीवण ख़ान जेको फ़ैसिलो कंदो सो ॾुखियो खणी हुजे बि सही पर हूंदो इंसाफ़ ई इंसाफ़। संगा बंदीअ जा समूरा निबेरा बि जीवण ख़ान अहिड़ा कंदो जो सभु को खिली मुरकंदे क़बूल कंदो। पंहिंजे छोकिरे जो मङणो पंहिंजे ई भाटीअ सां रुॻो उन करे टोड़े छॾियईं जो भाणस ॾे मीरण वारनि जो बदिलो रहियल हो ऐं भाणस वटि बदे जे कोल पाइण लाइ रुॻो उहा ई हिकिड़ी न्याणी हुई जेका नंढे हूंदे ई पुट सां मंगाए छॾियो हुअऊं। मङणी टुटण जो पुटस ते उहो असरु थियो जो झंग मोह करे हलियो वियो ऐं वञी शहर जे कारखाने में मज़ूरी कयईं ऐं वरी ॻोठ जो मुंहुं न ॾिठाई। जीवण ख़ान ख़ुशि ख़ैराफ़त करे साम्हूं खटोले ते वेही रहियो। हू मुंझी पियो हो त आख़िर रईस गोराम ख़ान कीअं पंधु पियो हो। तर में गोराम ख़ान जी का नेकी कान हुई। ज़ात चोर लंब ऐं शोधो हिन जे ओताक जो सलामी हो। ओड़े पाड़े में चोरी चकारी थींदी हुई त पहिरीं
पर खणी अची गोराम ख़ान जे उताक ते बीहंदा हुआ ऐं भाॻिया भुंग ॾेई पंहिंजो माल काहे वेंदा हुआ ऐं ॾींहंनि जा ॾींहं रहिस जा मिज़मान थी रहंदा हुआ। माण्हुनि जी ॿध छोड़ में रहिस जो नालो खणी बस कर दंग ई वॾेरा हिन खां अहिड़ो वहूं वेंदा हुआ जो कंहिं मेड़े मलाखड़े में या शादी मुरादीअ ते मुखा मेलो थींदो हुअनि त भाएं त पेरनि हेठां टांडो अची वेंदो हुअनि। वॾेरे ख़ान मोहम्मद वारो मामिरो सभिनी खे यादि अची वेंदो हो। थियो हीअं जो वॾेरे ख़ान मोहम्मद वटि हिकिड़ो बुलडॉग कुतो हूंदो हो जंहिंजो नालो ई रखियो हुअईं शेरल। हूअं त रहिस गोराम ख़ान वटि कुतनि जी लोध हुई, पर जॾहिं खां वॾेरे ख़ान मोहम्मद जे शेरल जी नामूस ॿुधी हुआईं तॾहिं खां हिन जो सुख फिटी वियो हो। हिन न्यापिया सनेहा मोकिले वॾेरे ख़ान मोहम्मद खां कुतो घुरियो, 10,000 ॿिया चयईं, पर वॾेरे ख़ान मोहम्मद न मञियो। हिकारी जॾहिं वॾेरे ख़ान मोहम्मद पंहिंजे विहांउ जी ख़ुशीअ में रिछ ऐं कुतनि जी वेड़ कराई ऐं वॾेरे गोराम पंहिंजी अखियुनि सां उहा वेड़ ॾिठी तॾहिं खां त शेरल लाइ हिन जी तक़ाज़ा चोट चढ़ी वई। रिछ चइनि 5 भलनि ताज़ी कुतनि खे वारे वारे सां धक ई अहिड़ो हयूं ऐं कुता कीकड़ाट कंदा पुछ टंगनि में ॾेई गोली थी विया। पर जॾहिं ख़ान मोहम्मद शेरल जे पटे मां ज़ंजीर कढी तॾहिं शेरल रिछ खे ईअं चुंबड़ी वियो ॼण रिछ न पर को लूमड़ हो। रिछ घणा ई खेसि चंबा विझण जी कोशिशि कई पर शेरल वञी निड़घट खां वरितुसि। जेकॾहिं वॾेरो ख़ान मोहम्मद सींड वॼाए शेरल खे न सॾे हा त लाशक रिछ पूरो थी वञे हा। शेरल सींड जो आवाज़ु ॿुधो घड़ी खन मुंझी बीही रहियो ऐं फ़ैसिलो न करे सघियो, पर पोइ उमालक रिछ जे निड़घट मां वात कढी पुछ लोॾींदो ख़ान मोहम्मद वटि मोटी आयो। वाह वाह थी वई, कुकरिया पइजी विया। रिछ रत ॻाड़ींदो रंभूं कंदो किले जे चौधारी फरमोटीअ वांगुरु फिरंदो रहियो ऐं पोइ ओचितो वेही रहियो। कोहेरी डुक पाए रिछ ताईं पहुतो ऐं खेसि उथारण जी कोशिशि कयईं, पर रिछ उथण जी न कई। कोहेरी का घड़ी पंहिंजे चीथाड़ियल रिछ खे ॾिसंदो रहियो ऐं पोइ मोटी आयो ऐं कंधु झुकाए वॾेरे ख़ान मोहम्मद अॻियां बीही रहियो। हिन जी अखियुनि मां ॻोढ़ा पे विया ऐं ओछिंगारुनि खे रोकण करे संदसि कुल्हा पे लुॾिया। वॾेरे ख़ान मोहम्मद खीसे में हथु विझी गपल जेतिरा नोट कढी कोहेरीअ खे ॾिना ऐं पोइ प्यार मां शेरल जे रेशमी लसी खल ते हथु फेराइण लॻो। गोराम ख़ान सट ॾेई उथियो। ख़ान मोहम्मद ऐं शेरल जे भर में अची बीही रहियो। घड़ी खन शेरल खे ॾिसंदो रहियो ऐं पोइ ख़ान मोहम्मद खे चयईं, शेरल तोखां घुरी थो वठां, पैसा जेकी चवंदेसि ॾींदुसि। 20,000 25,000 वींदे 30,000, पर शेरल मूंखे ॾे। ख़ान मोहम्मद रुगो एतिरो चयो, रहिस शेरल जी ॻाल्हि तां लही वञ, मुंहिंजे तॾे ते आया आहियो से अव्हां जा लख थोरा, पर शेरल में मुंहिंजो साहु अटकियो पियो आहे। त चइबो त तूं कुतो कोन ॾींदे। गोराम ख़ान जे आवाज़ में हिकु अजीब सख़्ती अची वई। रस ॿियो जेको कुतो चईं सो तुंहिंजे मिल्क आहे, भले काहे वञ, बाक़ी शेरल कोन ॾींदुसि। ख़ान मोहम्मद ॾिसजांइ मतां पोइ पछताईं, ऐं सुभाणे ताईं इंतज़ारु कंदुसि। जे शेरल मूं वटि न पहुतो त पोइ मूं ते मयार कान्हे। ईअं चई रहिस गोराम ख़ान पंहिंजे हमराहनि सां गॾु चढ़ी निकितो, मानीअ लाइ बि कोन तरसियो। 2 ॾींहंनि खां पोइ तर में चौॿोल थी वियो त ख़ान मोहम्मद जे ॻोठ में धाड़ो लॻो आहे। ख़ान मोहम्मद वारनि जा 2 हमराह उफट मारिजी विया ऐं 4 ॼणा धकिजी पिया ऐं धाड़ेल ख़ान मोहम्मद जी न्याणी बि खणी विया। पुलिस कमानीअ जाइ वारदात ते पाण अची मंज़िल कई। हफ़्तो 10 ॾींहं आसे पासे में पुलिस रिण ॿारे ॾिनो। धाड़ो बि ख़ान मोहम्मद वारनि जो लॻो, शक में माण्हू बि ख़ान मोहम्मद वारनि जा ॿधा। ख़ान मोहम्मद पाण पुलिस कमानीअ खे सिधो संवाटो चयो त मुंहिंजो शक गोराम ख़ान में आहे, पर पुलिस कमानीअ खेसि सम्झाईंदे चयो त उन ॻाल्हि तां लही वञे, न त ॻाल्हि मां ॻाल्हिड़ो थी पवंदो ऐं केस धाड़े जे बदिरां बांह खणण जो ठहंदो। माण्हू चवंदा त बांह पाण भॼी थिए निकिती त धुरियुनि में झेड़ो थी पियो। ख़ान मोहम्मद रत जो ढुक पी चुप थी वियो। जॾहिं पुलिस वई तॾहिं ख़ान मोहम्मद खे न्यापो थियो त बांह वराइणी अथई त शेरल पहुचाए पंहिंजी अमानत वठी वञ। पोइ जेकी थियो तंहिं त माण्हुनि जा वात पटे छॾिया। चवनि था त ख़ान मोहम्मद पाण शेरल जी ज़ंजीर झले अंजाम वारे हंध ते पहुतो, कुतो ॾेई पंहिंजी बांह मोटायईं, पर तॾहिं बि ॻोठ अकेलो पहुतो। कनि चयो त बांह कान मोटी
त कन वरी चयो त ख़ान महमद पंहिंजे हथनि सां न्याणीअ खे कुहाड़ियुनि मां कढियो ऐं पंहिंजे हथनि सां खॾो खोटे खेसि पूरे पोइ ॻोठु पहुतो। उन ॾींहं खां पोइ कंहिं माण्हूअ सां ख़ान महमद खे ॻाल्हाईंदे कंहिं कोन ॾिठो। जे ॻाल्हाईंदो हो त रुॻो पंहिंजे कुतनि सां या वहटनि सां। जीवण खे उहे ॻाल्हियूं यादि आयूं त संदसि हीअं में हदक पइजी वियो। ख़ुदा ख़ैरु करे हिन रहज़न जो असां में अलाए कहिड़ो कमु पियो आहे। हिन गुलण ख़ान जी हुड़ियाईअ वारी ॻाल्हि बि ॿुधी हुई। उहो त थी न थिए सघियो त को रईस गोराम ख़ान पुट जी ख़ता बख़्शाइण आयो हुजे, त पोइ कहिड़ो कमु हूंदुसि। असीं ग़रीब सहे जी खल, हिन बघड़ जो असां सां कहिड़ो कमु। रईस भला ॿियो त मिड़े ख़ैरु आहे न। जीवण ॻाल्हि जो पेर खणण लाइ चयो। हा जीवण ख़ान मिड़े ख़ैरु आहे। सोचियोसीं त पाड़े में वेठा आहियूं, पाड़ो नबियुनि खे बि प्यारो हो। पाड़े जा नंग असांजा पंहिंजा नंग आहिनि। मतां मयार ॾियो। मियां गोराम ख़ान पाड़े में वेठो आहे, पर असांखे अध ते बि कोन पुछे। कमदार वॾे खां पुछी ॾिस। असां पाण खेसि चयो त जीवण ख़ान वारनि वटि भेरो कजे। कीअं कमदार? रईस गोराम ख़ान पंहिंजे कमदार ॾांहुं निहारियो बि कोन। संदसि अखि उहा ई जीवण में खुतल हुई। बरोबरि रईस जन पाण ॻाल्हि कई त जीवण ख़ान वारनि ॾे भेरो कजे। कमदार सुर वठायो। भली करे आया, जी करे आया। असां जूं अखियूं थधियूं, भला हाणे इजाज़त ॾियो त छोकिरो मानी रखाए। अबा यार महमद मानी रखाए वठु। हाओ मामा, बसि तूं रईस खे हथ द्वार त आउं बीठे पेर मानी खणी थो अचां। यार महमद मामा इस ॾांहुं अहिड़ियुनि नज़रुनि सां ॾिठो जेको ख़ुदि जीवण खे बि सम्झ में न आयूं। मानीअ ते रईस गोराम ख़ान जीवण यार महमद खे ज़ोरीअ पाण सां पंहिंजी खट ते विहारे मानी खाइण लाइ चयो। मानी खाईंदे गोराम ख़ान चयो, जीवण ख़ान असांखे त कमनि कार्युनि मां वांदिकाई कान थी मिले। ॻाल्हि इहा आहे त पुट में अची वही चढ़ियो आहे। भाया त हाणे परणायासीं। गिराह जीवण जे निड़ीअ में अटकी पियो ऐं ज़रे घटि उटोड़ियो हो। गीतू नींदे चयाईं, उहा त चङी ॻाल्हि वीचारी अथव। ऐं पाण उन ख़्याल जो आहियां त छोकिरनि खे मुछुनि जी सावक अचे त परणाए छॾिजेनि। घणनि बुछड़ाइनि खां बची पवंदा। बराबरि इंसानु आहे शैतान जो घरु। ऐं ॿियो त आउं बि अची पीरीअ खे पहुतो आहियां। अलाह साईं उहो हिकिड़ो पुटड़ो ॾिनो अथ में। भाया त उहो कमु उकिलाए वठां। जी जी। जीवण खां वधीक ॻाल्हाइणु न उकिलियो। यार महमद तुंहिंजी छा सलाह आहे? रेस ओचितो यार महमद ॾांहुं मुहाड़ कंदे चयो। रेस आउं भला कहिड़ी सलाह ॾींदुसि? सलाहूं त वॾा ॾींदा आहिनि। यार महमद खे जवाबु ॾियणु न आयो। हिन जे अंदर में खूरा पे भरिया। रईस जे पुट हिननि सां जेका खोचराई कई हुई, सा संदसि ज़िक्र अचणु शर्त वरी हिन जे अखियुनि आॾो अची वई। मूं ॿुधो आहे त गुलण ख़ान अव्हां सां मिड़ई का ॿाराणी कई हुई। नंढो नेटो आहे, जवानी दीवानी चवंदा आहिनि, सो मिड़ई हरकतड़ी करे वेठो। जीवण यार महमद जे साह में कुझु साह पियो ॿेली। रईस त पुट पारां ॾोह बख़्शाइण आयो आहे। हिननि जूं दिलियूं फूंडजण लॻियूं। हाणे अमीं मथसि को ॾंडु रखो, का सज़ा ॾियोसि। रईस मुरकंदे चयो। ठहियो रईस, अमीं असां वटि हली आया, उहो ई खोड़ आहे। सज़ा बज़ा जी ॻाल्हि न करियो। असांजी दिलि साफ़ थी वई आहे। जीवण हिकु नए उत्साह सां चयो। न न, हिन खे सज़ा त ॾियणी पवंदी। रईस मानी बसि कंदे चयो। हथ धोई जॾहिं वरी अची खट ते वेठा त गोराम ख़ान चयो, जीवण ख़ान हिन खे सज़ा उहा ॾिजे त हितां परणाइजेसि। भला यार महमद ख़ान अव्हां जी भेण जो संग किथे ॾिनल त कोन्हे न? न रईस न। यार महमद जो मुंहुं कावड़ खां ॻाढ़ो थी वियो। हू चवण वारा हो त रईस अव्हां खे ईअं असांजे फटनि ते लूणु ॿुरकणु न घुरिजे। पर संदसि ॻाल्हि खे विच में ई कटींदे गोराम ख़ान चयो त पोइ जीवण ख़ान तूं वॾो आहीं। तूं जॾहिं चईं तॾहिं ॾींहं ॿधण लाइ वरी अची अव्हां जा मिज़मान थियूं। गोराम ख़ान पंहिंजे शहपरनि खे वटींदे चयो। जीवण जे समूरे तन बदन में माकोड़ियूं सुरण लॻियूं। हिन जे बदन में लर्ज़िश पैदा थी वई। हिन जे अखियुनि में अहिड़ो धुंध छाइजी वियो जंहिं मां हिन खे रईस गोराम ख़ान जो मुंहुं धुॾंदो महसूसु थियो। हू सॼो तुणिकजी वियो ऐं अखर ॾाढी मुश्किल सां हिन जे निड़ीअ मां निकिता। हू सॼो तुणिकजी वियो ऐं अखर ॾाढी मुश्किल सां हिन जे निड़ीअ मां निकिता। रेस असीं मिसकीन बराबरि आहियूं, पर अलाह असांखे कंहिंजो मुहताज कोन कयो आहे ऐं असांखे बि पंहिंजी इज़त आहे। हिकिड़ो असांजे नंगनि सां हुड़ियाई थी,
ॿियो वरी असांजे फटनि ते लूणु बुरकण लॻा आहियो, असांजे तॾे ते आया आहियो, सो असां वसार अव्हांखे आदर भाव ॾिनो, मान ॾिनो, बाक़ी संग जी ॻाल्हि तां लही वञो। घड़ीअ लाइ माठ थी वई। लोड़े तां हिकिड़ी क़बर चीट करे उॾामी वई। ओचितो रईस गोराम ख़ान उथी बीठो, संदसि कमदार ऐं ॿिया हमराह बि उथी बीठा। जुती पाईंदे गोराम ख़ान चयो, जीवण ख़ान, आउं का शइ फ़क़ति हिकिड़ो भेरो घुरंदो आहियां, न मिले त ज़ोरीअ खणी वेंदो आहियां। अव्हांखे 10 ॾींहंनि जी मोहलत आहे। कमदार, अॼु चंड जी कहिड़ी तारीख़ आहे? 13 तारीख़। अव्हांजी क़बूलियत न पहुती त पोइ मूं ते मयार न रखिजो, बांह आउं ज़ोरीअ खणी वेंदुसि। जीवण यार मोहम्मद बुतनि वांगुरु हिन खे वेंदो ॾिसंदा रहिया। जीप जे स्टार्ट थियण जी घड़ घड़ थी त हू हक़ीक़त जी दुनिया में मोटी आया। हिननि जे मुंहं ते ॻाढ़ाण बदिरां पीलाण फैलजण लॻी। उन में डप खे को दख़ल कोन हो, डिॼण हू सिखिया कोन हुआ। उहो रंग हिननि जी मज़लूमियत जो रंग हो, उन मजबूरीअ जो रंग हो जंहिं हेठि हू कुझु बि नथे करे सघिया। ॾाढे खे ईअं दड़को ॾेई वेंदे ॾिसण जो रंग सिंध जे आसमान जे शफ़क़ जी ॻाढ़ाण ते हमेशह ग़ालिब पवंदो रहियो आहे। ऐं उन रंग में रतल ॻेरा बबुर जी हिकु टारीअ ते पार कढी घू घू करण लॻा। ऊंदहि आहिस्ते आहिस्ते यार मोहम्मद जे लोढ़े अंदरि लंघी आई ऐं का घड़ी लोढ़े जे ढिंगरनि में अटकी बीही रही।